दोस्तों वेरन जी बस्ती ड्रामो तमाम जल्द अचण वारो आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं। वेरन जी बस्ती तमाम जल्द अचण वारो आहे ऐं कहिड़ी तारीख़ ते ईंदो, कॾहिं ईंदो, इहा अपडेट सॼी ही मालूमात हिन वीडियो में ॾींदासीं। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा, लाइक सब्सक्राइब शेयर भी ज़रूरु कंदा। दोस्तों हलूं था, अॼु जी जेका अपडेट आहे, ड्रामा रिव्यू कंदासीं वेरन जी बस्ती। वेरन जी बस्ती ड्रामे जे लाइ तव्हांखे काफ़ी अरसे खां वठी इंतज़ारु आहे ऐं ड्रामो तव्हांखे कोन थो मिले ऐं हिन जा टीज़र 4 टीज़र तव्हां ॾिसी चुका हो। तव्हां इंतज़ार में आहियो त हाणे एपिसोड पहिरियों कॾहिं ईंदो। दोस्तों पहिरियों हाणे प्रोमो ईंदो, प्रोमो खां पोइ एपिसोड ईंदो ऐं उहो प्रोमो कॾहिं ईंदो, तमामु जल्द तव्हां असांजे अॻियां प्रोमो अचण वारो आहे। दोस्तों मां हक़ीक़त में तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हांखे घणो इंतज़ारु हाणे न करिणो पवंदो। पोइ सूमर ते ड्रामो अचिणो हुयो वेरन जी बस्ती, न आयो, तारीख़ मटिजी वई, चेंज थी वई। हाणे नई तारीख़ ॾींदा प्रोमो में। प्रोमो बसि कुझु ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे प्रोमो जो। इंशाअल्लाह तव्हांजी ख़्वाहिश पूरी थी वेंदी ऐं प्रोमो में सभु कुझु फाइनल करे ॿुधाईंदा त कॾहिं ईंदो, कॾहिं न ईंदो। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त वेरन जी बस्ती सिंध टीवी वारनि जो ड्रामो आहे ऐं राबेल ड्रामो बि तमामु जल्द अचण वारो आहे। उहो वरी केटन वारनि जो आहे ऐं जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस, इहो ड्रामो बि सिंध टीवी वारनि जो आहे। इहो बि तमामु जल्द अचण वारो आहे। इंशाअल्लाह तमामु जल्द अची वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन चैनल खे, हिन वीडियो खे। अल्लाह हाफ़िज़।